बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु आउं तव्हांखे पैक्स लैब में बैकग्राउंड डिज़ाइन करणु ॿुधाईंदुसि त पाण बैकग्राउंड कहिड़े नमूने सां टेक्सचर में डिज़ाइन करियूं। इन जे लाइ सभ खां पहिरीं पाण खे शेप में वञणो पवंदो। को बि शेप जेको आहे उहो खणंदासीं। जीअं ही मूं शेप खयो, ओके डन कयो। ठीकु, उन खां पोइ हेठि कंदासीं थोरो ई पिया टेक्सचर। ठीकु, टेक्सचर में वञी हितां खां जेका पाण खे तस्वीर आहे उहा खणंदासीं। जिते तव्हांजी रखियल हुजे तव्हां खणी सघो था। ऐं हीअ तस्वीर खणंदुसि ऐं हिते इन जी जेका आहे साइज़ घटि कंदुसि, फी ते कंदुसि। तव्हां जेतिरी रखणु चाहियो रखी सघो था, ऐं हिते बहितर रहंदी हीअ। इन खां पोइ अहिड़े नमूने सां इनखे सेव करण जे लाइ हिन निशान ते वेंदासीं ऐं सेव एज़ प्रोजेक्ट कंदासीं। त सेव एज़ प्रोजेक्ट माना इहो जारी थींदो। जिते छॾियल हूंदो सेव थियल उहो इन खां अॻिते कंटिन्यू करे सघंदो। सेव एज़ इमेज में वेंदासीं त सेव एज़ इमेज में वञी हिते कॉस्ट फॉर्मेट में तव्हां चेंज करे सघो था जंहिं में रखणु चाहियो। ऐं हितां क्वालिटी जेका हुआ तव्हां डिफॉल्ट कस्टमर लो मीडियम हाई वेरी हाई अल्ट्रा ठीकु जंहिं में रखणु चाहियो तव्हां रखी सघो था। उन खां पोइ सेव टू गैलरी ते क्लिक कंदासीं। हीअ सेव थी वेंदी। अहिड़े नमूने सां थोरो इंतज़ारु कंदा आहियूं। सेव इमेज थिए बि छो त अल्ट्रा इमेज आहे। सेव थी वई। ठीकु, इनखे डिलीट कंदासीं। हाणे वरी हिकु ॿी आहे, फ़र्ज़ु करे इनखे क्लिक कंदासीं ऐं उन खां पोइ जेको बॉर्डर आहे उहो इनखे वरी थोरो वॾो कंदासीं। उन खां पोइ वरी टेक्सचर में वेंदासीं ऐं हितां खां इमेज खणंदासीं जेका पाण लॻाइणु चाहियूं था। कहिड़ी तस्वीर आहे? हीअ खणंदुसि ऐं हिनखे थोरी लोगो आहे हिनखे कटींदुसि। ठीकु, ऐं डन कंदुसि ऐं हिनखे अहिड़े नमूने सां तव्हां खणी सघो था। हीअ बि तयारु थी वियो पंहिंजो बैकग्राउंड। इनखे बि साॻी नमूने सां सेव कंदासीं। अहिड़े नमूने सां सेव एज़ इमेज में वेंदासीं ऐं अल्ट्रा कंदासीं, सेव एज़ कंदासीं। ठीकु, अहिड़े नमूने सां सेव करे सघो था। उन खां पोइ हिनखे चेक हीअ अची वई। अहिड़े नमूने सां जेको पाण बैकग्राउंड ठाहियो उहो तयारु थी वियो। जीअं इहा आहे।